ठारू शाह मां अपडेट शेयर कंदासीं। सैयद शहबाज़ बुखारीअ जी रिपोर्ट मूजिबि ठारू शाह इनकम सपोर्ट सेंटर ते आयल किस्त में कटौतीअ ख़िलाफ़ ग़रीब औरतुनि जो बिस्प ऑफिसर गुलमोहन मरीअ ख़िलाफ़ एहतजाज। मनपसंद औरतुनि खे किस्त ॾिनी वञे थी। ठारू शाह इनकम सपोर्ट सेंटर ते बीएसपी ऑफिसर गुलमोहन मरी ऐं पुलिस डिवाइस एजेंट ज़ाहिद कलोड़े सां मिली करे सेंटर में 2 कमरा ठाहे छॾिया आहिनि। हिक में कटौती वरी हिक में पूरी किस्त जो सिलसिलो जारी आहे। पूरी रक़म जा नाले मात्र कार्ड कढे बाला ऑफिसरनि खे रिकॉर्ड ॾिनो पियो वञे। कटौती करण वारा कार्ड तेज़ीअ सां जारी आहिनि।